डियर स्टूडेंट, छा तव्हां बि सिंधी में हम आवाज़ अखरनि जे हवाले सां परेशान आहियो? यानी कहिड़ो अखर कहिड़ी जॻह ते इस्तेमालु कंदासीं? मतिलबु जीअं अलिफ ऐं ऐन जो इस्तेमालु साॻियो ई आवाज़ आहे, पर इस्तेमाल में फ़र्क़ु आहे। काफ़ कलम ऐं काफ़ किताब जो इस्तेमालु, ते तारो ऐं तोए तोतो जो इस्तेमालु, अहिड़ा ॿिया बि खोड़ अखर आहिनि जंहिंजो साॻियो ई आवाज़ हूंदो आहे, पर उन्हनि जो इस्तेमालु चेंज आहे। कहिड़ी जॻह ते कहिड़ो अखर इस्तेमालु थींदो, अॼु असां हिन ते प्रैक्टिस कंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे। जेकर तव्हां हिन वीडियो खे फ़ाइदेमंद सम्झो था त पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। असांजो हिन में हिकिड़ो पहिरियों अखर आहे अलिफ ऐं ऐन जे इस्तेमाल में। हाणे ॿुधायो त इन में ऑप्शन ए में बि इबरार लिखियल आहे, ऑप्शन बी में बि इबरार लिखियल आहे। इन ॿिन्ही मां कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे? इन जो सही जवाब है ऑप्शन ए, यानी अलिफ सां शुरू कंदा आहियूं। उन खां पोइ ॿिए नंबर ते इहो नालो अचे थो इमरान ऐं इमरान, यानी ॿ दफ़ा इमरान लिखियल आहे, पर हिकिड़ो सही आहे हिकिड़ो ग़लति आहे। हाणे तव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो ऑप्शन सही आहे? इन जो सही जवाब आहे ऑप्शन ए में, यानी ऐन सां शुरू कंदा आहियूं। उन खां पोइ टे नंबर ते असांजो नालो अचे थो अकमल ऐं ॿिए में बि अकमल, पर इन ॿिन्ही मां हिकिड़ो दुरुस्त आहे। कहिड़ो दुरुस्त आहे तव्हां ॿुधाईंदो? इन जो सही जवाब आहे ऑप्शन बी, यानी अलिफ सां शुरू कंदासीं। उन खां पोइ अॻियों लफ़्ज़ आहे असांजो उस्मान ऐं उस्मान। हाणे इन मां कहिड़ो ऑप्शन दुरुस्त आहे तव्हां ॿुधाईंदो? इन में असांजो ऑप्शन बी दुरुस्त आहे, जेको ऐन सां असां शुरू कंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो इलियास। हाणे ए में बि इलियास आहे, बी में बि इलियास आहे, पर हिकिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे हिकिड़ो ग़लति आहे। तव्हां ॿुधाईंदो त कहिड़ो लफ़्ज़ इन मां दुरुस्त ईंदो? इन जो सही जवाब आहे ऑप्शन ए में, यानी अलिफ सां शुरू कंदा आहियूं। उन खां पोइ अॻिते लफ़्ज़ अचे थो ईद। हाणे ऑप्शन ए में बि ईद आहे, बी में बि ईद आहे, पर हिकिड़ो सही आहे हिकिड़ो ग़लति आहे। हाणे तव्हां ॿुधाईंदो त कहिड़ो इन मां सही आहे? इन में असुल जवाब आहे ऑप्शन बी, यानी ऐन सां शुरू कंदा आहियूं। उन खां पोइ नेक्स्ट असांजो लफ़्ज़ अचे थो इरशाद। ऑप्शन ए में बि इरशाद, बी में बि इरशाद, पर तव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो दुरुस्त आहे? इन मां सही जवाब आहे ऑप्शन बी, यानी इरशाद बि असां अलिफ सां शुरू कंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो इंसाफ़, यानी ऑप्शन ए में बि इंसाफ़ आहे, बी में बि इंसाफ़ लिखियल आहे। हाणे इन मां तव्हां ॿुधायो त कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त थींदो? इन जो सही जवाब आहे ऑप्शन ए में, यानी इहो अलिफ सां शुरू कंदा आहियूं। उन खां पोइ अचे थो असमत, यानी ऑप्शन ए में बि असमत आहे, बी में बि असमत आहे, पर हिकिड़ो दुरुस्त आहे हिकिड़ो ग़लति आहे। हाणे तव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त थींदो? इन जो सही जवाब आहे ऑप्शन ए में, यानी ऐन सां शुरू कंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो अरबाब, यानी ऑप्शन ए में बि अरबाब आहे, बी में बि अरबाब आहे, पर कहिड़ो दुरुस्त आहे इहो तव्हां ॿुधाईंदो? इन जो सही जवाब आहे ऑप्शन बी, यानी अलिफ सां शुरू कंदा आहियूं, ऐन सां न कंदा आहियूं। पोइ ते तारो ऐं तोए तोतो, इन ॿिन्ही जो आवाज़ साॻियो आहे, पर इस्तेमाल में फ़र्क़ु आहे। ज़्यादातर असां इन्हनि में बि ग़लतियूं करे वेंदा आहियूं। हाणे कुझु ऑप्शन असां रखूं था, जीअं हाणे तारिक लफ़्ज़ लिखूं था, ए में बि तारिक आहे, बी में बि तारिक आहे, पर ॿिन्ही मां हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति आहे। तव्हां ॿुधायो त कहिड़ो सही आहे? इन में ऑप्शन ए, यानी तोए वारो सही आहे। उन खां पोइ तालिब, ऑप्शन ए में बि तालिब आहे त ऑप्शन बी में बि तालिब आहे, पर अव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो ऑप्शन दुरुस्त आहे? इन में सही जेको जवाब आहे उहो ऑप्शन बी में आहे, यानी तालिब असां तोए सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ नेक्स्ट असांजो वर्ड अचे थो तमाम। ऑप्शन ए में बि तमाम लिखियल आहे, बी में बि तमाम लिखियल आहे, पर हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति आहे। अव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो सही आहे? इन सही जवाब आहे ऑप्शन ए में, यानी ते सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ तुराब, ऑप्शन ए में बि तुराब लिखियल आहे, बी में बि तुराब लिखियल आहे, पर हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति आहे। अव्हां ॿुधायो त इन में कहिड़ो सही आहे? इन में ऑप्शन बी सही आहे, छो जो तुराब असां ते तारो सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ बासित, ऑप्शन ए में बि बासित लिखियल आहे त बी में बि बासित ई लिखियल आहे, पर हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति आहे। अव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो सही आहे? इन में इन जो सही जवाब आहे ऑप्शन ए में, यानी बासित असां तोए सां लिखंदा आहियूं, ते तारो सां न लिखंदासीं। उन खां पोइ राति, ऐं ऑप्शन बी में बि राति। तव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो लफ़्ज़ सही थींदो?
इन में जेको ऑप्शन ए आहे उहो दुरुस्त आहे, छो जो राति में ते तारो लॻंदो तो तोतो जो इस्तेमालु न कंदासीं। उन खां पोइ अॻियो लफ़्ज़ अचे थो असांजो ग़लति। हाणे ग़लति यानी ऑप्शन ए में बि ग़लति लिखियलु आहे, बी में बि ग़लति लिखियलु आहे, पर कहिड़ो लफ़्ज़ हिन में दुरुस्त आहे उहो तव्हां ॿुधायो असांखे। हाणे इन में ऑप्शन ए जेको आहे उहो सही आहे, छो जो ग़लति में तोतो जो इस्तेमालु कंदऊं ते तारे जो न कंदासीं। उन खां पोइ ताजल, ऑप्शन ए में बि ताजल, बी में बि ताजल आहे, पर हिकिड़ो लफ़्ज़ सही हिकिड़ो ग़लति आहे। तव्हां ॿुधायो त हिन मां कहिड़ो सही आहे। इन में ऑप्शन बी सही आहे, छो जो ताजल में ते तारो सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ तलाव, तलाव पहिरें में बि आहे, ऑप्शन बी में बि तलाव आहे, पर हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति आहे। तव्हां ॿुधायो त कहिड़ो सही आहे। इन में ऑप्शन ए सही आहे, छो जो तलाव ते तारो सां लिखंदासीं। उन खां पोइ लफ़्ज़ असांजो अचे थो तेज़ाब, यानी ऑप्शन ए में बि तेज़ाब लिखियलु आहे त बी में बि तेज़ाब लिखियलु आहे, पर इन मां हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी, यानी ते तारो सां लिखंदासीं। उन खां पोइ असांजा ॿिया अखर अचनि था, है हजम ऐं हे हाथी। इहे ॿई अखर बि साॻा ई आवाज़ अचनि था इन्हनि मां, त इन जे करे इन जे लिखण में बि मुंझी पवंदा आहियूं। हाणे हिन में असां वटि लफ़्ज़ लिखियलु आहे हिकिड़ो हमीद, ऑप्शन ए में बि हमीद लिखियलु आहे त बी में बि हमीद लिखियलु आहे। तव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त थींदो। इन मां जेको सही लफ़्ज़ आहे उहो ऑप्शन बी में, यानी हमीद हे हजम सां लिखंदासीं। उन खां पोइ ॿियो वर्ड अचे थो हातिम, ऑप्शन ए में बि हातिम लिखियलु आहे त बी में बि हातिम लिखियलु आहे, पर ॿिन्ही मां कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए में, यानी हाय हजम सां असां लिखंदा आहियूं। उन खां पोइ नेक्स्ट असांजो वर्ड अचे थो हमाद, ऑप्शन ए में बि ऐं ऑप्शन बी में बि हमाद लिखियलु आहे, पर कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में सही लफ़्ज़ आहे ऑप्शन बी में, यानी हे हजम सां लिखंदासीं। उन खां पोइ असांजो लफ़्ज़ अचे थो रहमत। रहमत ऑप्शन ए में बि आहे त बी में बि आहे, कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में जेको सही लफ़्ज़ आहे उहो ऑप्शन ए में, यानी हे हजम सां असां लिखंदा आहियूं। उन खां पोइ अॻियो लफ़्ज़ अचे थो हाशिम, ऑप्शन ए में बि ऑप्शन बी में बि, कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे अव्हां ॿुधायो। हिन में सही ऑप्शन आहे ऑप्शन ए में, यानी हाशिम हे हाथी सां लिखंदासीं। उन खां पोइ ॿियो वर्ड अचे थो हाथी, ए में बि हाथी त बी में बि हाथी आहे, कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको सही लफ़्ज़ थींदो उहो थींदो ऑप्शन बी में, यानी हे हाथी सां हाथी लिखंदा आहियूं। उन खां पोइ रहमान, ऑप्शन ए में बि रहमान आहे त बी में बि रहमान आहे, कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे अव्हां ॿुधायो। हिन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए में, यानी रहमान हे हजम सां लिखंदासीं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो आहे, यानी ऑप्शन ए में बि ऑप्शन बी में बि। हाणे इन मां कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको सही लफ़्ज़ आहे उहो ऑप्शन ए में आहे, असां हे हाथी सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ असांजो लफ़्ज़ अचे थो हिरा, यानी ऑप्शन ए में बि हिरा लिखियलु आहे त बी में बि हिरा लिखियलु आहे, पर कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे अव्हां ॿुधायो। इन में ऑप्शन बी दुरुस्त आहे, छो जो हे हजम सां लिखंदासीं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो हुबदार, हुबदार ए में बि आहे बी में बि आहे, कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको सही लफ़्ज़ आहे उहो ऑप्शन ए में आहे, यानी हुबदार हे हजम सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ असांजा ॿिया अखर अचनि था खे ऐं खे। बेज़ाहिरी इन्हनि आवाज़नि में घणो फ़र्क़ु आहे, छो त खे खट खे खे करे पढ़ंदा आहियूं ऐं खे खचर खे खे करे पढ़ंदा आहियूं, यानी इन आवाज़नि में काफ़ी फ़र्क़ु आहे। पर कॾहिं कॾहिं असां ॻाल्हाइण में या इन्हनि जे इस्तेमाल में थोरो मुंझी पवंदा आहियूं, पर उन्हनि में बि थोरी प्रैक्टिस कयूं था त ख़बर पइजी वेंदी असांखे। जीअं हाणे हे लफ़्ज़ लिखियलु आहे खारा, हाणे खारा कहिड़ो दुरुस्त आहे अव्हां ॿुधायो। इन में ऑप्शन ए असांजो दुरुस्त आहे, छो जो खारा खे खट सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ ॿिए नंबर ते अचे थो लखमीर। हाणे लखमीर में असांजो कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में ऑप्शन बी असांजो दुरुस्त आहे, छो जो लखमीर में खे खट इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो लफ़्ज़ आहे असांजो ॾखण। हाणे ॾखण में असांजो कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे अव्हां ॿुधायो। इन में ऑप्शन ए दुरुस्त आहे, छो जो इन में बि असां खे खट जो इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ असांजो लफ़्ज़ अचे थो ख़ुश्क। हाणे ऑप्शन ए में बि ख़ुश्क लिखियलु आहे, बी में बि, अव्हां ॿुधायो त कहिड़ो दुरुस्त आहे।
इन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन बी में आहे, छो जो ख़ुश्क असांखे खचर सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो ख़ुशि। हाणे ख़ुशि में अव्हां ॿुधायो त कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त आहे। हाणे इन में ऑप्शन ए दुरुस्त आहे, छो जो ख़ुशि में असांखे खचर सां इस्तेमालु कंदा आहियूं। ॿियो लफ़्ज़ अचे थो असांजो ख़मीसो। हाणे ख़मीसो ऑप्शन ए में बि आहे, बी में बि आहे। हाणे अव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो सही आहे। इन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए में आहे, यानी खे खचर सां लिखंदासीं। पोइ वरी असांजो लफ़्ज़ अचे थो खोट। हाणे खोट ऑप्शन ए में बि आहे, बी में बि आहे। अव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त थींदो। इन में जेको ऑप्शन ए आहे उहो असांजो सही आहे, छो जो खोट असांखे खट सां लिखंदा आहियूं। नेक्स्ट वर्ड अचे थो असांजो तारीख़। ऑप्शन ए में बि तारीख़ लिखियल आहे, बी में बि तारीख़ लिखियल आहे, पर कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में ऑप्शन बी असांजो दुरुस्त आहे, छो जो तारीख़ में असांखे खचर इस्तेमालु कंदा आहियूं। पोइ वरी लफ़्ज़ अचे थो असांजो खादिम। हाणे खादिम में ॿुधायो त कहिड़ो लफ़्ज़ सही आहे, यानी ऑप्शन ए सही आहे या ऑप्शन बी सही आहे। इन जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए आहे, यानी खादिम असांखे खचर सां लिखंदासीं। उन खां पोइ लफ़्ज़ जेको अचे थो उहो आहे ख़ालिद। हाणे ख़ालिद में कहिड़ो लफ़्ज़ सही आहे अव्हां ॿुधायो। हाणे इन में जेको ऑप्शन बी आहे उहो असांजो दुरुस्त आहे, छो जो ख़ालिद असांखे खचर सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ ॿिया असांजा ॿ अखर अचनि था, काफ़ कलम ऐं काफ़ किताब। हाणे इन्हनि ॿिन्ही जो बि आवाज़ साॻियो ई आहे, पर इस्तेमाल में फ़र्क़ु आहे। हाणे जेको पहिरियों लफ़्ज़ आहे असांजो उहो आहे किताब, यानी ऑप्शन ए में बि किताब लिखियल आहे, बी में बि किताब लिखियल आहे। कहिड़ो लफ़्ज़ सही आहे अव्हां ॿुधायो। हाणे हिन में जेको ऑप्शन बी आहे उहो असांजो सही आहे, छो जो किताब काफ़ किताब सां ई लिखंदासीं। उन खां पोइ ॿिए नंबर ते आहे कलम, यानी ऑप्शन ए में बि कलम लिखियल आहे, बी में बि कलम लिखियल आहे, पर अव्हां ॿुधायो त इन मां कहिड़ो लफ़्ज़ दुरुस्त हूंदो। इन में जेको ऑप्शन ए आहे उहो असांजो सही आहे, छो जो कलम काफ़ कलम सां ई लिखंदासीं। ॿियो वर्ड अचे थो कासिर, यानी ऑप्शन ए में बि कासिर लिखियल आहे त बी में बि कासिर लिखियल आहे, पर हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति आहे। हाणे इन मां कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको ऑप्शन बी आहे उहो सही आहे, छो जो कासिर काफ़ कलम सां लिखंदासीं। ॿियो लफ़्ज़ अचे थो कादन, यानी ऑप्शन ए में बि कादन लिखियल आहे त बी में बि कादन ई लिखियल आहे, पर हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। हाणे इन में जेको ऑप्शन ए आहे उहो असांजो सही आहे, छो जो कादन काफ़ कलम सां लिखंदासीं। ॿियो लफ़्ज़ अचे थो क्लारक। क्लारक ऑप्शन ए में बि आहे त क्लारक ऑप्शन बी में बि आहे, पर कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। हाणे हिन में जेको ऑप्शन बी आहे उहो असांजो सही आहे, छो जो क्लारक काफ़ किताब सां लिखंदा आहियूं। ॿियो लफ़्ज़ अचे थो असांजो मोकल। हाणे मोकल ऑप्शन ए में बि मोकल लिखियल आहे, बी में बि मोकल लिखियल आहे, पर कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। हाणे इन में जेको ऑप्शन ए आहे उहो असांजो सही आहे, छो जो मोकल काफ़ किताब सां लिखंदासीं, काफ़ कलम सां न लिखंदा आहियूं। नेक्स्ट असांजो वर्ड अचे थो क़ाइम, यानी ऑप्शन ए में बि क़ाइम लिखियल आहे त बी में बि क़ाइम लिखियल आहे, पर हिकिड़ो सही हिकिड़ो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन बी आहे, जंहिंमें काफ़ कलम सां क़ाइम लिखंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो रफ़ीक, यानी ऑप्शन ए में बि रफ़ीक लिखियल आहे, बी में बि रफ़ीक लिखियल आहे, पर हिकिड़ो सही आहे हिकिड़ो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको ऑप्शन ए आहे उहो असांजो सही आहे, छो जो रफ़ीक काफ़ कलम सां लिखंदा आहियूं। ॿियो लफ़्ज़ अचे थो कबीर, यानी ऑप्शन ए में बि कबीर लिखियल आहे, बी में बि कबीर लिखियल आहे। कहिड़ो सही आहे इन मां उहो अव्हां ॿुधायो। इन में ऑप्शन बी असांजो सही आहे, छो जो कबीर काफ़ किताब सां लिखंदा आहियूं। पोइ लफ़्ज़ अचे थो क़ुर्बान। हाणे क़ुर्बान ऑप्शन ए में बि आहे, ऑप्शन बी में बि आहे, पर हिकिड़ो सही आहे हिकिड़ो ग़लति आहे। कहिड़ो सही आहे अव्हां ॿुधायो। इन में जेको ऑप्शन ए आहे उहो असांजो सही आहे, छो जो क़ुर्बान काफ़ कलम सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ अचूं था टे अखर अहिड़ा आहिनि जंहिंजो आवाज़ साॻियो आहे, जीअं से सवाब, सीन सीटी ऐं स्वाद सूफ़। अचो त उनजो इस्तेमालु सम्झूं था। जीअं असां लिखूं था साकिब। हाणे टे ऑप्शन आहिनि, जंहिंमें ऑप्शन ए में बि साकिब लिखियल आहे, बी में बि साकिब आहे, त सी में बि साकिब लिखियल आहे, पर इन मां हिकिड़ो सही आहे ॿ ग़लति आहिनि। कहिड़ो सही आहे उहो तव्हां ॿुधायो त कहिड़ो इन मां सही थींदो। इन जो सही जवाबु आहे ऑप्शन ए, यानी से सवाब सां असां साकिब लिखंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो नालो असां लिखूं था साजिद। हाणे ऑप्शन ए में, बी में ऐं सी में टिनी में साजिद लिखियल आहे, पर ॿ ग़लति हिकिड़ो सही आहे।
हाणे इन मां तव्हां असांखे ॿुधाईंदो त कहिड़ो सही आहे, ऑप्शन ए, बी या सी सही आहे। इन में जेको जवाबु आहे इन जो सही उहो ऑप्शन सी में आहे, यानी साजिद असां सीन सीटी सां लिखंदा आहियूं, स्वाद या से सवाब सां न लिखंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो साबिर। हाणे साबिर टिनी ऑप्शन्स में लिखियलु आहे, पर इन मां ॿ ग़लति ऐं हिकिड़ो सही आहे। कहिड़ो ऑप्शन सही आहे उहो असांखे तव्हां ॿुधाईंदो। इन में जेको सही जवाबु आहे इन जो उहो ऑप्शन बी में आहे, जंहिंमें साबिर स्वाद सां असां लिखंदा आहियूं, यानी सीन ऐं से सवाब सां इन जो इस्तेमालु न थींदो आहे, इन जो स्वाद सां इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो समर। हाणे समर टिनी में लिखियलु आहे, ऑप्शन ए, बी, सी टिनी में समर लिखियलु आहे, पर ॿ ग़लति हिकिड़ो सही आहे। हाणे इन्हनि में कहिड़ो जवाबु सही आहे उहो तव्हां ॿुधाईंदो। इन जो सही जेको जवाबु आहे उहो ऑप्शन सी में आहे, यानी समर से सां असां इस्तेमालु कंदा आहियूं, यानी से सवाब या से समर ख़ुदि हिनखे बि असां चवंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो सलाम। हाणे ऑप्शन ए, बी, सी टिनी में सलाम लिखियलु आहे। हाणे इन में कहिड़ो जवाबु सही आहे उहो तव्हां ॿुधायो। इन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए में आहे, यानी सलाम असां सीन सां इस्तेमालु कंदा आहियूं, स्वाद या से सवाब सां न आहियूं लिखंदा। उन खां पोइ असांजो लफ़्ज़ अचे थो सालिह। यानी टिनी ऑप्शन्स में सालिह लिखियलु आहे, पर इन्हनि मां ॿ ग़लति ऐं हिकिड़ो सही आहे। इन मां कहिड़ो ऑप्शन सही आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में जेको सही जवाबु आहे उनजो उहो ऑप्शन ए में आहे, यानी सालिह असां स्वाद सां इस्तेमालु कंदा आहियूं, सीन या से सवाब सां इस्तेमालु न आहियूं कंदा। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो उस्मान। हाणे उस्मान में यानी टेई ऑप्शन्स असांजा अहिड़ा आहिनि जंहिंमें उस्मान लिखियलु आहे, पर ॿ ग़लति हिकिड़ो सही आहे। इन्हनि मां कहिड़ो ऑप्शन सही आहे उहो अव्हां ॿुधायो। इन जो जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए में आहे, यानी उस्मान असां से सवाब सां इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो सलमान। हाणे हिते ऑप्शन ए, बी, सी टिनी में सलमान लिखियलु आहे, पर ॿ ग़लति हिकिड़ो सही आहे। इन्हनि मां कहिड़ो सही आहे उहो ऑप्शन तव्हां ॿुधायो। इन जो जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन सी में आहे, यानी सलमान असां सीन सां इस्तेमालु कंदा आहियूं, स्वाद या से सवाब सां न आहियूं लिखंदा। उन खां पोइ लफ़्ज़ जेको अचे थो उहो आहे सब्र। हाणे सब्र टिनी में लिखियलु आहे, यानी ऑप्शन ए, बी, सी टिनी में साॻियो ई लफ़्ज़ लिखियलु आहे, पर ॿ ग़लति हिकिड़ो सही आहे। कहिड़ो ऑप्शन सही आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में जेको सही जवाबु आहे उहो आहे ऑप्शन ए में, यानी सब्र असां स्वाद सां लिखंदा आहियूं, सीन या से सां न आहियूं लिखंदा। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो सरमद। हाणे टिनी ऑप्शन्स में सरमद लिखियलु आहे, यानी ऑप्शन ए, बी, सी टिनी में सरमद लिखियलु आहे, पर ॿ उन मां ग़लति ऐं हिकिड़ो सही आहे। हाणे कहिड़ो सही आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए में आहे, यानी सरमद असां सीन सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ जॾहिं असां अॻिते अचूं था त असांखे 4 अहिड़ा अखर मिलनि था जंहिंजो आवाज़ साॻियो आहे, जीअं ज़ालज़रो, ज़े ज़ंजीर, ज़्वा ज़ईफ़ ऐं ज़ुए ज़ालिम। यानी इहे 4 अहिड़ा अखर आहिनि जिन जो आवाज़ बिल्कुलु सेम आहे, पर इस्तेमाल में फ़र्क़ु आहे। जीअं असांजो हिकिड़ो लफ़्ज़ अचे थो ज़िक्र। हाणे ज़िक्र चइनि ऑप्शन्स में जॾहिं असां ॾिसूं था त ऑप्शन ए में बि ज़िक्र लिखियलु आहे, बी, सी ऐं डी में ज़िक्र लिखियलु आहे, पर इन मां कहिड़ो ऑप्शन दुरुस्त आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में जेको सही जवाबु आहे इन जो आहे ऑप्शन ए में, यानी ऑप्शन ए इन जो दुरुस्त आहे, ज़ाल ज़रो सां असां ज़िक्र लिखंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो रिज़्क़। हाणे रिज़्क़ में 4 ऑप्शन्स आहिनि, ए, बी, सी ऐं डी। चइनी में रिज़्क़ लिखियलु आहे, पर 3 ग़लति ऐं हिकिड़ो सही आहे। कहिड़ो सही आहे उहो अव्हां ॿुधायो। पर इन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए आहे, ऑप्शन ए में रिज़्क़ दुरुस्त लिखियलु आहे। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो ज़ामिन। हाणे ज़ामिन चइनी ऑप्शन्स में लिखियलु आहे, पर 3 ग़लति हिकिड़ो सही आहे। इन्हनि मां कहिड़ो सही आहे उहो अव्हां ॿुधायो। इन जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन ए में आहे, यानी ज़ामिन ज़्वा ज़ईफ़ सां असां लिखंदा आहियूं। उन खां पोइ असांजो जेको लफ़्ज़ अचे थो उहो आहे ज़फ़र। हाणे ज़फ़र चइनी ऑप्शन्स में लिखियलु आहे, पर 3 ग़लति हिकिड़ो सही आहे। कहिड़ो सही आहे उहो अव्हां ॿुधायो। इन जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन सी में आहे, यानी ज़फ़र असां ज़ुए ज़ालिम सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो ज़मान। हाणे ज़मान त चइनी ऑप्शन्स में लिखियलु आहे, पर 3 ग़लति आहिनि, हिकिड़ो सही आहे। कहिड़ो ऑप्शन इन मां सही आहे उहो अव्हां ॿुधायो। इन में जेको सही जवाबु आहे उहो ऑप्शन डी आहे, जंहिंमें ज़ाल ज़रो सां ज़मान लिखंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो अज़ीम।
हाणे अज़ीम जेको नालो आहे यानी 4 ऑप्शन्स आहिनि ऐं चइनी ऑप्शन्स मां कहिड़ो ऑप्शन दुरुस्त आहे उहो अव्हां ॿुधायो। हिन में जेको सही जवाब आहे उहो ऑप्शन ए में आहे, यानी ऑप्शन ए असांजो दुरुस्त ऑप्शन आहे जंहिंमें अज़ीम असां सही लिखंदा आहियूं। उन खां पोइ ॿियो लफ़्ज़ अचे थो असांजो हाज़ुर। हाणे हाज़ुर जेको लफ़्ज़ आहे उहो चइनी ऑप्शन्स में लिखियल आहे पर 3 ग़लति आहिनि, हिकिड़ो सही आहे। कहिड़ो लफ़्ज़ सही थींदो उहो तव्हां ॿुधायो असांखे। हिन में जेको सही जवाब आहे उहो ऑप्शन बी आहे, यानी ऑप्शन बी हिन में दुरुस्त आहे। खां पोइ लफ़्ज़ अचे थो ज़ाहिद। हाणे ज़ाहिद हिन मां कहिड़ो लफ़्ज़ सही आहे उहो अव्हां ॿुधायो। हाणे हिन में जेको सही जवाब आहे उहो ऑप्शन सी आहे, यानी ज़ाहिद असां ज़ंजीर सां इस्तेमालु कंदा आहियूं। पोइ वरी अचे थो फ़र्ज़। हाणे फ़र्ज़ लिखियल त चइनी ऑप्शन में आहे पर इन मां 3 ग़लति आहिनि, हिकिड़ो सही आहे। कहिड़ो ऑप्शन सही आहे उहो अव्हां ॿुधायो। हिन में जेको सही जवाब आहे उहो ऑप्शन डी आहे, यानी फ़र्ज़ असां ज़ईफ़ सां लिखंदा आहियूं। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो रमज़ान। हाणे रमज़ान बि चइनि ऑप्शन में लिखियल आहे, लिखियल त आहे पर कहिड़ो सही आहे उहो अव्हां ॿुधायो। हिन में जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन बी आहे, यानी रमज़ान असांजो बी ऑप्शन वारो दुरुस्त लफ़्ज़ आहे।